बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां सभु दोस्त जेके हिते पिंडाल मौजूदु आहिनि उन्हनि खे आउं सलाम अर्ज़ु थो करियां। ऐं असांजे अॼु दोस्त सरदार अयाज़, हिन नालो असुल सरदार आहे, अयाज़ हिनखे पसंदि हो ऐं उन सां पंहिंजो तख़ल्लुस रखी हाणे माण्हू हिनखे सरदार चवंदा, सरदार पाण खे छो सॾाए, असुल हुन अज़ान जो नालो सरदार आहे। पोइ हिन करे नसीर साहिब ने सुठी तशरीह कई आहे, सरदार छा जी माना छा आहे, अयाज़ जी माना छा आहे। उहा बेशक ईअं ई आहे, हिन जे हुनजी पर्सनैलिटी ठहे थो। सो अॼु ख़ुशी थी, हिकिड़ो मुंहिंजो बचपन जो दोस्त अॼु हुनजी सालगिरह पिया मल्हायूं। सो हुन मौज़ूअ ते त कोन ॻाल्हाईंदुसि, छाकाणि सभिनी ॻाल्हायो आहे जेको तव्हां ॻाल्हाए विया आहियो। छाकाणि मूंखे सभिनी खां वधीक ख़बर आहे शादी कॾहिं कंदो ऐं कोन कंदो, या कंदो या मूंखे ख़बर आहे, ठीकु आहे। छो जो पहिरियों माण्हू जेको ॿुधाईंदो त वही कमु करियां थो। सो हुन मौज़ूअ ते ॻाल्हाइण जे बजाए ॿिया बि हिते कुंवारा वेठा आहिनि, है न। सो बहरहाल अलाह ताला तव्हां सभिनी खे ख़ुशियूं नसीब करे, असां सभिनी दोस्तनि खे ख़ुशियूं नसीब करे, हिक ॿिए सां गॾिजी ख़ुशियुनि में शरीक थियूं। उन अॼु अलाह ताला पाण खे मौक़ो ॾिनो आहे। हिननि प्रोग्रेस अलायंस जे दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन इहो मौक़ो फ़राहम कयो ऐं हिननि जो सोचो हिन जी सरदार जी सालगिरह करण जो। ऐं छाकाणि त अहिड़ा सियासी कारकुननि खे इहा इज़त अफ़ज़ाई मिलणु खपे जिन सॼी ज़िंदगी बग़ैर कंहिं लालच ऐं लोभ जे वक़्फ़ कई आहे पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे धरतीअ लाइ। आउं बि यकीननि हिन ते हिकिड़ी ॻाल्हि ते नाराज़ थींदो हुउसि ऐं अञा बि थोरी रिज़र्वेशन, त आउं हुन चवंदो बसि तुंहिंजी पर्सनैलिटीअ में मुड़ु इतिहाद में जेको उहिदो तुंहिंजो ठहे नथो, ठीकु आहे। इन जो मक़सदु कोन्हे मेमुण सां दोस्त कर, भई मेमुण असीं सही आहे त असीं सभु जेके बि ज़ातियूं असीं सभु हिकिड़ो सिंध आहियूं, सिंधी आहियूं, हीअ हिकिड़ी सिंधी आहियूं, सिंध धरतीअ जा आहियूं ऐं असीं उन साॻे मिटीअ मां पैदा थियल आहियूं। इन करे असां बि को ज़ातियुनि पातियुनि जो को फ़र्क़ु न हुअणु खपे। हा, हिकिड़ो मुआशरती निज़ाम आहे जंहिंमें को मेमुण सॾाईंदो, को ॿी ज़ात सॾाईंदो, को सैयद सॾाईंदो, को सोलंगी सॾाईंदो, को ख़ासकेली सॾाईंदो, हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो उहो हिकिड़ो असांजी शनाख़्त असांजे अंदरि पंहिंजे सिंध हिन धरतीअ में। सो उन ते को कंहिंजी ज़ात सां त को इख़्तिलाफ़ कोन्हे, छाकाणि त हिन में वाक़ई इहा ख़ुशूसियत आहे त हिनखे सॼी सिंध में को दावत ॾे, कहिड़ी बि ज़ात जो हुजे, कहिड़ी बि क़ौम सां हुजे, कहिड़े बि मज़हब सां हुजे। त इन करे सूफ़ी वारो जेको लक़ब हो हिन ते ठहे थो। असुल सूफ़ी ही अथव, इहो सूफ़ी आहे न, इहो सूफ़ी माण्हू जो कमु हूंदो आहे। ऐं हुन हुसैन खे ख़बर आहे न, हीअ गादीअ ते वेठो आहे सूफ़ी क़ुर्बान जे ते, त सूफ़ी क़ुर्बान जो चाचो हिनखे निपायो हुई, हुन सूफ़ी क़ुर्बान जे गादीअ ते वेठो त हीअ सूफ़ी आहे। इन करे हिन ते ॿी बि शइ ठहे थी, उहा यादि ईंदी कामरेड। असीं चवंदा असां वटि हिते रशीद खे हुननि ॿुधायमि, मुंहिंजो हिकिड़ो वॾो मसइलो आहे, हूअं कामरेड हुअणु त एज़ाज़ आहे। हिकिड़े ज़माने में असीं जेके क़ौम परस्त, असांखे को कामरेड चवंदासीं कावड़जी पवंदा, छो चाहे असां क़ौम परस्त असीं जेको हुआसीं न, उहे हिन सां कोन ठहंदासीं सोशलिस्टनि सां। साईं इरफ़ान शाह सां वरी सोशलिस्ट हो, कम्यूनिस्ट हो। साईं इरफ़ान शाह वरी उन निज़ाम जो, त असांजे ख़ानदान में हिते असीं सभिनी साईं इरफ़ान शाह खे घणा माण्हू कामरेड नाले सां सुञाणंदा आहिनि। कामरेड लफ़्ज़ जी माना आहे दोस्त। असांखे हिकिड़े ज़माने में ख़बर कान्हे त कामरेड लफ़्ज़ जी माना छा आहे। असीं कामरेड चवंदा माना को वेड़ू, जंगजू, को गुंडो, को बदमाश, को अलाए छा, मतिलबु असांखे हुनजी का माना कान ईंदी। सो मीर गौस बिज़नजो साहिबु हिते हाला मां आयो पई, ही साम्हूं हिते काशिफ़ हाल हो, हिन में हिकिड़ो प्रोग्राम दोस्तनि रखियो हाला जे, पुराणी ॻाल्हि आहे नसीर साहिबु। उन ज़माने में हाजी ख़ुर्शीद मरहूम बि ज़िंदा हो ऐं हिन काफ़िले में असां सां गॾु हो, ऐं ख़ालिद साहिबु। सो उन ज़माने में असीं हिते जंहिंमहिल आयासीं पियो, वॾो जुलूस हो। ऐं जंहिंमहिल हिते आयासीं त मुंहिंजे गाॾीअ जा शीशा, छाकाणि अॻुवाणी मूं पे कई, मुंहिंजे सदाईं हो मुंहिंजो हिकिड़ो मरहूम दोस्त मीर गौस बिज़न जो चवंदो त बाबा तुंहिंजी क़िस्मत में लिखियलु आहे ही झंडा हणणु ऐं नारा हणणु, सो तुंहिंजे लाइ लिखियलु आहे, तूं इहो ई कमु कंदे। सो आउं नंढे हूंदे खां इहो कमु कंदो अचां। सो आउं जंहिंमहिल आयुसि पे, गाॾी मुंहिंजे अॻियां जीप मां हुउसि, मूं हलाई पई, ॿिया कुझु माण्हू आहे गाॾी में, त मूंखे हीअ रस्तनि ते माण्हू बीठा ॾाढो असांखे आदर बा कई। त मूंखे चयो कामरेड छा प्रोग्राम आहे तव्हांजो? मुंहिंजो कामरेड न चयो, आउं क़ौम परस्त आहियां।
त मूंखे माना जी ख़बर कान्हे, ठीकु आहे। सो इन करे कामरेड लफ़्ज़ तमामु हिकिड़ो असां वटि मूं वटि घणा माण्हू ईंदा आहिनि त साईं छोकिरो बि ख़राबु थी वियो, कामरेड थी वियो। अरे बाबा ख़ुदा कर कामरेड थी वियो त सुठो माण्हू थी वियो। सो कामरेड लफ़्ज़ माना दोस्त, दोस्त हर कंहिंजो दोस्त, जेको हथु वधाए उनजो दोस्त, दोस्ती हथु वधाए उनजो दोस्त। तो हिन ते इहो लफ़्ज़ फिट अचे थो, छाकाणि हिन ॾे जंहिं बि हथु वधायो आहे उहो कहिड़ी बि ज़ात सां मुंसलिक आहे, कहिड़े बि क़ौम सां मुंसलिक आहे, कहिड़ी बि मज़हब सां मुंसलिक आहे, उनजा सुबुह ते सभु दोस्त चई आहे। इन करे इंतिहाई ख़ुशी थींदी आहे त हिकिड़ो अहिड़ो दोस्त जेको जागीरदार कोन्हे, जेको ज़मींदार घराणे सां तालुक़ु कोन थो रखे, पर पंहिंजी महिनत ऐं पंहिंजी जिदोजहद सां हुन पंहिंजो मक़ाम माणियो। इहा तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि जेके इहा इन्हनि जे मंज़िल ते पहुचंदा आहिनि। ही साईं GMC जो जेको यूनिवर्सिटी आहे जंहिंखे असीं सन था चऊं, इन मां हज़ारे माण्हू निकिता, हज़ारे माण्हुनि जी वॾी जिदोजहद आहे ऐं कई दफ़न बि थी विया ऐं उहे वीचारा जिदोजहद कंदे आख़िरी ज़िंदगी जा ॾींहं पूरा करे विया, जिन जो का असांखे ख़बर ई कोन्हे त केरु आहिनि। उहे वक़्तु ॾेई विया सिर्फ़ु धरतीअ लाइ, पंहिंजी क़ौम लाइ जिदोजहद कयूं ऐं हिन ग़रीब मिस्किन तबिके लाइ। उहे काफ़ी माण्हू आहिनि हिते, कई अहिड़ा वॾा माण्हू हुआ जिन जी का नालो निकिरी न सघियो या उनखे ख़बर ई माण्हू खे कान पई, पर उन यूनिवर्सिटी मां इलाही माण्हू निकिता जिन पंहिंजो मक़ाम माणियो। हिकु इलाही माण्हू निकिता जिन वञी पंहिंजा मौक़ा परस्ती कई। इहो हिकिड़ो वॾो बहस, वॾो हिकिड़ो इन ते माण्हू ॻाल्हाए सघे थो। अॼु जो मौज़ू उन ते इन लाइ मूं ॻाल्हायो त छाकाणि त असांखे ख़बर हुअणु घुरिजे त असां जेके माण्हू हिन ख़िते में रहूं था, हीअ सिंध सॼी हिन अज़ाब में, रुॻो असीं चवंदा आहियूं मटियारीअ में न बाबा, हीअ सॼी सिंध हिन अज़ाब में, हीअ सिंध सॼी हिन मुश्किलात में। हिन मुश्किलात जो हल जेको आहे न उहो ऐं मौज सां चवंदा असां वटि इन लाइ कोन्हे जो असीं पंहिंजे हॉल में, पंहिंजे अना में, पंहिंजी ज़ातियात में उन में फाथल आहियूं, असांजी अक्सरियत। न त इलाही ही मुल्क जेको हिन मुल्क जा माण्हू जॾहिं बि जमहूरी तहरीकूं हलियूं न, सिंध हुन जी अॻुवाणी कई आहे। जॾहिं बि हिन मुल्क में मार्शल लॉ लॻियो आहिनि, सिंध हुन जी अॻुवाणी कई आहे। जॾहिं बि मार्शल लॉ लॻी आहे त हीउ जेको ज़िलो मटियारी अॼु था चऊं, हिकिड़ो तहलको हाला हो, इन तहलके हाला 1 यूनिट जी तहरीक जी अॻुवाणी कई आहे। इन तहलके हाला में असां जेको जिदोजहद कई आहे, ऐं हिते ॿार तंहिं ज़माने में कई आहे। मुंहिंजो सॼो ख़ानदान जेल में वियो हलियो इन 1 यूनिट तहरीक में। त इहो ऐं उन में हिते असांजो मरहूम आकिल हूंदो, मरहूम आकिल पोइ कामरेड हो, ऐं ॿिया असां साईं रोशन शाह, काफ़ी अहिड़ा मरहूम गुज़ारे विया हिन शहर जा। उहे हिन जिदोजहद मां इलाही नौजवान जिन जा असांखे नाला कोन था अचनि, ऐं नंढो ॿार मूंखे हिन करे यादि हुननि जा नाला ख़बर, चहिरा हुआ, उहो पोइ गुज़ारे विया। पोइ उन्हनि हिन 1 यूनिट जी तहरीक में हिसो वरितो, MRD मूवमेंट हिसो वरितो। हिन शहर, हिन ज़िले मटियारीअ मां हज़ारे माण्हू जेल काटिया, असांजा ख़ुदि नौजवाननि जेल काटिया, असां ख़ुदि हुन में जिदोजहद कई। त जिदोजहद जे हवाले सां सिंध धरतीअ में को कमी कान्हे, पर हिकिड़े दोस्त चयो त बाबा कुकड़नि जी वेड़ ते असीं गॾिजी वञूं हज़ारनि में, क़ौमी काज में, क़ौमी फ़र्ज़ में असीं ईंदासीं सवनि में। सो मूंखे ई दोस्त चवंदा आहिनि, मुंहिंजे पार्टीअ जा मंसूर ऐं मोहम्मद मूसा, त साईं हीउ जेको काल ॾींदासीं हिन में तव्हां पर्सनल माण्हू खे चवंदो तॾहिं हलंदा। बाबा त मुंहिंजे चवण ते हलंदा न, पंहिंजे कामयाबी तॾहिं थिए जो तव्हांजी हिकिड़ी काल अचे त उन ते सभु निकिरी पवनि। ऐं इहो न सोचीनि त नसीर साहिब चयो ऐं ज़माशा जो पोइ हलणो आहे, इहो सोचीनि त हिन प्रोग्रेस अलायंस चयो आहे, हिन नौजवाननि चयो आहे, हिननि धरतीअ धणनि चयो आहे, असीं सभु गॾिजी पऊं। उन मञा मंज़िल परे आहे, उहा मंज़िल शायदि पाण ॾिसूं, पंहिंजी ज़िंदगीअ में ॾिसूं, शायदि उन मुमकिनात में हुजे। असीं सभु पंहिंजे पंहिंजे अंदर में असीं पंहिंजे पाण लाइ जेको करियूं था पंहिंजी जिदोजहद, उनखे जेके असीं क़ौमी जिदोजहद में शामिलु कंदासीं। इन क़ौमी जिदोजहद में वञण इहो मक़सदु कोन्हे असीं को ख़ुदा न ख़ास्ता हिन मुल्क जे ख़िलाफ़ु आहियूं। हीउ मुल्क सिंध, हीउ मुल्क पाकिस्तान हिकु आहे, हीअ धरती असांजी सिंध आहे ऐं पाकिस्तान आहे त असीं आहियूं, हीअ धरती आहे त असीं आहियूं। असांजे क़ौम परस्त दोस्तनि खे बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त हीअ धरती जेका आहे सिंध आहे, पहिरीं त इहो बाशऊर माण्हू थियणु खपे। अॼु असीं मुश्किलात में, सभ खां वॾी मुश्किलात में सिंध आहे।
ऐं वरी ॿिए हंधि वञे थो त बलोचिस्तान में। इहे सभु मुश्किलात असां सां आहिनि, पर असीं पहिरीं पंहिंजे घर खां, हर माण्हू पंहिंजे घर खां शुरूआति कंदो। पहिरीं असीं पंहिंजे पाण में सफ़ाई करियूं, पंहिंजे नियतुनि खे साफ़ु करूं, पंहिंजे ज़हन खे साफ़ु करियूं, पोइ असीं जिदोजहद करियूं। इहो बि यकीननि तव्हां सोचींदा हूंदो त बाबा ज़माश आहे, नसीर साहिब त पहिरीं क्लियर थियनि पोइ त असीं थियूं। इहो त ज़िमेवारीअ में शुमारु थींदो न, मुंहिंजे नसीर साहिब जे या असांजे हिन इलाइक़े जे मौज़ूज़ीन जे या जेके सियासी अॻुवाणी कनि था उन्हनि जे। जेके माण्हू चवंदा समाजी कम लॻा, सियासत लॻा, ऐं उनखे मञींदी कोन्हे। समाजाती सियासत आहे, सियासत ई समाजात। जेको सियासत कंदो उहो समाजात जो कमु कंदो, जेको समाजी कमु कंदो उहो सियासत कंदो। असां वटि लफ़्ज़ सियासत खे हिकिड़ो इश्तिहार ईंदो हुयो टीवीअ ते, हू हिकिड़ो मर्द छोकिरीअ खे बि चए त इहे सियासत गंदी छोड़ो, ये तुम जाके वो आहे शैम्पू जो इश्तिहार। पर सियासत खे इन हद ताईं कंदो कयो पियो वञे। सियासत गंदी न आहे, समाजी ख़िदमत गंदी न आहे, पर असांखे जोड़णो पवंदो। हीअ असांजे दोस्तनि प्रोग्रेस अलायंस ठाहियो आहे। इन खां वधीक ॿी कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़े वक़्तु नसीर साहिबु हिन जो कन्वेनर हो, पर अॼु हिते हिन इलाइक़े जो रिटायर प्राइमरी मास्टर बि हिन जो कन्वेनर आहे। इहा कामयाबी तव्हांजी न आहे, इहा कामयाबी तव्हांजी आहे, छाकाणि तव्हां में शऊर आहे। पर असां जेके चंद माण्हू आहियूं जेके हिन ते असीं लेक्चर बि ॾियूं था, पर उन ते अमल कोन था करियूं। मुश्किलात इहा आहे त असांखे जॾहिं पंहिंजूं ज़रूरियात साम्हूं थी अचनि त असीं बीही था वञूं। इन करे उन ते असांखे सोचणो पवंदो, उन ते असांखे वञिणो पवंदो, हिक ॿिए खे बर्दाश्त करिणो पवंदो, हिक ॿिए खे क्लियर करिणो पवंदो, ऐं असांजी रहनुमाई तव्हीं कंदो। अॼु सरदार अयाज़ जेको बि चयो आहे रुगो मूंखे नसीर साहिब खे चयो आहे। जेके को सम्झे त असांखे चयो आहे न, हीअ मूंखे हूअं चवंदो हूंदो, हूअं मूंखां कचहरी नसीर साहिब बि चवंदो हूंदो, हीअ रशीद साहिब बि चवंदो हूंदो, पर हीअ मजबूर थी असांखे हिन स्टेज ते था चवनि। हीअ मजबूर थी हिन तव्हां दोस्तनि जे अॻियां था चवनि त बाबा असां त घणेई हिननि खे दाहूं कयूं त बाबा सही त हीअ मेमण साहिब तव्हीं ॿई त सुधरो, पोइ त ॿियनि खे सुधारियो। तो इन करे मूंखे ऐं नसीर साहिब खे पहिरीं सुधरणो पवंदो, सवलो थियणो पवंदो, पंहिंजे पाण में इस्लाह करणी पवंदी। इन जो इहो मक़सदु कोन्हे त ख़ुदा न ख़ासि असां हिन इलाइक़े जी ख़िदमत करणु नथा घुरूं, नसीर साहिबु नथो करणु घुरे या नथो करणु घुरे। आउं त हिन खे सदाईं ॾिसंदो आहियां, हर माण्हू जी काजम बि वेंदो, हर माण्हू जे मरण ते बि वेंदो, हर माण्हू जे उथण वेहण ते। हिकिड़ी ॻाल्हि अॼु इज़राए मज़ाक हुयो, बशीर साहिबु मूंखे चयो यार मुंहिंजो हिकिड़ो वॾो फ़ाइदो हुई, ई पोइ इलेक्शन जी ॻाल्हि आहे। मुंहिंजो कहिड़ो की उहो नसीर उथंदो 12-1 बजे, हाणे 9-10 में उथियो, इहो थो वञे कंहिं फातिर पियो करे कई शादी, मिट माइट शादीअ ते बि मिंथूं कंदो आहे बाबा वञु यार, मुंहिंजो इलाही कमु थियो, मुंहिंजो बसि तुंहिंजो कमु थी वियो, बाक़ी ॿिए वरी बि छा खपे। सो इहो बि हिकिड़ो सही तव्हां इहो ॾिसो न, इहो बि हिकिड़ो वॾो कमु आहे, कंहिंजे ग़मी ऐं ख़ुशीअ में शामिलु थियणु। इहा सभ खां अवलीन असांजे समाज जो हिसो आहे, उहो बि हीउ माण्हू करे थो न। असीं बि जेका हाल हार कयूं था, इंसानु कॾहिं हेठि मथे थी सघे थो, त असां सभिनी खे हिते गॾिजी हिन मुल्क जी, हिन ख़िते जी, हिन सूबे जी, हिन सिंध जी, हिन सिंध जे आवाम जी उन गॾिजी ख़िदमत करणी पवंदी। अॼु हिकिड़ो हिते कुझु दोस्तनि जूं ॻाल्हियूं मूं ॿुधियूं, बाबा पहिरीं त ॻाल्हि आहे त अॼु हिकिड़े मुल्क में नीम मार्शल लॻल आहे, हिन मुल्क जे अंदरि नीम मार्शल लॻल आहे, उन खे असीं अखियूं पूरे वेठा आहियूं। हर 15 ॾींहं पेट्रोल बि चढ़े थो, हर 15 ॾींहं, ऐं उन खां पोइ वरी स्लाइड हलण थी थी। शुक्र अलहमदुलिल्लाह बच गए, वज़ीर आज़म ने 12 रुपए नहीं बढ़ाए 3 रुपए बढ़ा दिए। इहो थोरो हू वरी हुतां वापसी में असांखे कनि पिया। हीअ कंहिंजी ज़ात जे असीं ख़िलाफ़ु कोन था वञूं, पर हुन जे अमल जे ख़िलाफ़ु था वञूं। त हिन मुल्क जी हालत इहा आहे त हिते अटो 100 रुपया आहे, 80 रुपया आहे, खंडु 120 रुपया आहे, गिहु आयल जेको ग़रीब माण्हू जी पहुच खां ॿाहिरि आहे, जेको माण्हू पटाटा बि नथो खाई सघे, जेको माण्हू खीर जो हिकिड़ो किलो नथो वठी सघे, उन माण्हूअ जी पहिरीं पाण खे ॾिसूं, असीं उन ते बि नथा निकिरूं। अॼु हिन मुल्क जी हालत इहा आहे, असीं चवंदा हुआ वोट खे इज़त ॾियो, मुंहिंजी पार्टीअ जे, ऐं फ़ख़्र चवां थो मुंहिंजी पार्टीअ जो लीडर अचे थो वोट खे इज़त ॾियो। हिकिड़ा माण्हू चवंदा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकिड़े ज़माने में जेको सो डिक्टेटर जो साथ ॾिनो, बाबा ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे करे उन साथ ॾिनो त उन खां पोइ जॾहिं हू हुनजी वज़ारत छॾे आयो त हू हिकिड़ो बहितरीनु लीडर बि थियो। हुन हिन मुल्क जे अवाम खे हिन मां कढियो,
पर इहो अमल जेकॾहिं नवाज़ शरीफ़ थो करे त उन ते छो नथो थिए। उहो नवाज़ शरीफ़ जॾहिं हिन मुल्क जे अंदरि महसूसु थो करे त कुझु ग़लतियूं मूंखां थियूं आहिनि ऐं पंहिंजी क़ौम जी ख़िदमत करण जो अॼु मुंहिंजी कुवत आहे, जॾहिं माण्हू कुवत हूंदी न तॾहिं महिल पहलवान लहंदो आहे मैदान में। त उहो हिकिड़ो माण्हू चए थो त हिन वोट खे इज़त ॾियो। जंहिं ॾींहुं वोट जे पर्चीअ जी इज़त थींदी उन ॾींहुं त सभु शइ सवली थींदी। जॾहिं वोट ॾियण जो वक़्तु थो अचे तॾहिं आउं पंहिंजे लाइ थो सोचां, जॾहिं वोट जो वक़्तु ॿियो दोस्त पंहिंजे लाइ थो सोचे। त हाणे जेको हीउ वोट आहे, इहो जेको वोट आहे हीअं मूंखे ॾियणो आहे छाकाणि मूंखे हिते फ़ाइदो आहे त मूंखे नुक़सानु आहे। जंहिं ॾींहुं असां हिन शइ खे सम्झी छॾियो, हिन वोट जी इज़त जो एतिराम कयो, उन ॾींहुं सभु शयूं दुरुस्त थींदियूं। उन ॾींहुं सभु शयूं आसानीअ सां हल थियनि। हा 90 ॾींहंनि में कोन थींदियूं, पर 9 सालनि थी सघंदियूं, 2 इलेक्शन थींदियूं, मुकमल थी वेंदियूं। ॿियो हिकिड़ो अर्ज़ु करियां त हिते चवनि था पिया हिन खिते में वोट जेको आहे हीअ असांजो ज़िलो मटियारी जेको आहे इन में करे जिदोजहद थी कान्हे। बाबा हिन ज़िले में मुसलसल जिदोजहद थींदी थी अचे। अनवार साहिबु तव्हां हिन ॻाल्हि जा गवाह हूंदो त 2008 में जॾहिं मोहतरमा जी शहादत थी त पाकिस्तान पीपुल्स पार्टी बिला मुक़ाबला हिन सिंध मां खटियल, उन जे साम्हूं केरु माण्हू बीठा। मुंहिंजो दोस्त मरहूम मखदूम शाहनवाज़, अलाह जन्नत विझाए ॾे, जामोड़ साहिब खे शाहनवाज़ खे, उन्हनि ॿिन्हिनि ऐं साईं शाह मोहम्मद शाह गॾियल फ़ैसिलो कयो त बाबा मां हिन ख़िते जे माण्हू खे ईअं अकेलो असीं न छॾींदासीं, छाकाणि त मैदान ऐं जंग में बीठो रहिबो, हालात खणी कहिड़ा बि हुजनि। ठीकु आहे, इन करे सबूतनि सां असां इन मामले खे आंदो आहे। इन करे अॼु जेकॾहिं मूंखे के पंहिंजी सुमत दुरुस्त करणी आहे त आउं ज़रूरु कंदुसि। अॼु मुंहिंजे दोस्तनि खे करणी उनखे ज़रूरु करणु खपे। ऐं तव्हांखे इहो इख़्तियार आहे दोस्तनि खे, इहे असांजा जेके हमनवा हम साथी आहिनि जेके त हिन मैदान ऐं अमल में लथल आहियो, तव्हांखे इहो इख़्तियार आहे त असांखे चओ, तव्हां असांखे चई सघो था त हीउ दुरुस्त क़दम आहे। तव्हांजी पंहिंजी इस्लाह करणु तव्हांजी इहो असां ते फ़र्ज़ु आहे ऐं असांजो इस्लाह करणु तव्हां ते फ़र्ज़ु आहे। इन करे असीं गॾिजी हिक ॿिए सां जिदोजहद कंदासीं, हिन खिते जी ख़िदमत कंदासीं। सिर्फ़ु हिन ज़िले जा जेके मसाइल आहिनि उन ते असीं गॾिजी मुतफ़क़ राय थी जेके अमल कंदासीं त बि उन सां इलाही फ़र्क़ु पवंदो। तव्हांखे हिन ज़िले जा कई मसाइल, हिन सिंध धरतीअ जा कई मसाइल आहिनि। हीअ असांजो ॻोठ खंडू, इन भरिसां हीअं हिते आयल जो लॻो पियो आहे ऐं उहो ॻोठ उन गैस खां महरूम आहे। इन खां वधीक ॿी असांजी कहिड़ी बदनसीबी आहे। हीउ ज़िलो मटियारी आहे, असांजा 2 अरब खां वधीक उन पैसा पिया आहिनि, या इन ते कमीशन ते जहिड़ो पियो हले, उन मामलात ते जेको सो मुश्किलात में उनजो फ़ैसिलो जेको सो दुरुस्त नथो थिए। असीं हींअर बि उन्हनि खां डिमांड था करियूं त असांखे रोड ठाराए ॾियो, असांखे फलाणी शइ करियो। अड़े बाबा, पहिरीं त बुनियादी आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हिकिड़ो फ़ैसिलो कयो त 5 किलोमीटर जे अंदरि हर ॻोठ खे तव्हां गैस फराहम करिजे। जंहिं गैस जो आउं मालिक आहियां मूंखे नथी मिले। अॼु जेका मिले थी उनजो हिकिड़ो 4/4 हिसो चिमिनी पई भरे। असां उन ते अखियूं पूरे वेही था रहूं। इन करे असां सभिनी गॾिजी जिदोजहद करणी पवंदी। इंशा ताला साथ सलामत हूंदो। असां सभिनी खे गॾिजी हिन अहिड़नि माण्हुनि जी जेका क़ुर्बानियूं आहिनि उनखे रायगान न करणु खपे। असांखे पंहिंजी गॾिजी जिदोजहद करणु खपे। इंशा ताला असांजो हमेशह तव्हां साथ हूंदो ऐं सरदार आयाज़ खे वरी मुबारकबाद करियूं। महिरबानी।